अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट्स, शबाना नवाज़ सिंधी थॉट्स चैनल जे तवसु सां तव्हां सां हिकु भेरो ॿीहर मुखातिबु आहे। सभ खां पहिरीं त तमामु घणी शुक्रगुज़ार आहियां तव्हांजे मैसेजिस कमेंट्स जा ऐं मूंखे मिस करण जे लाइ। मां बिल्कुलु वाक़िफ़ु हूंदी हुयमि तव्हांजे कमेंट्स खां। मां कुझु हिकु ॿ कमेंट ते तव्हांखे रिप्लाए बि कयो, पर बसि उस्ताद बुखारीअ जो ई शेर आहे त न कमु निबिरियो न ग़म निबिरियो, जो निबिरियो सो दम हूंदो। इन लाइ इलाही बिज़ी स्केड्यूल आहे। इहो ई टेस्ट जे हवाले सां कुझु कोचिंग सेंटर्स, मुंहिंजी पंहिंजी जॉब, कुझु पर्सनल कमकार वग़ैरह जे करे क्लासिस लेट थी विया। इन जे लाइ मां पर्सनली तव्हां खां माज़रत थी वठां। तव्हांजो थोरो टाइम वेस्ट थियो ऐं घणो टाइम वेस्ट न कंदे अचूं था पंहिंजी ग्रामर जे चौथे नंबर क्लास फ़ेल ते। ठीकु आहे। ऐं फ़ेल जा मुख्य 3 क़िस्म आहिनि। नंबर पहिरियों फ़ेल लाज़िम। अच्छा, मां हिकिड़ी कोशिशि कंदमि, ज़ाहिर आहे हर माण्हूअ खे पंहिंजे सब्जेक्ट ते कमांड हूंदी आहे। मूंखे ज़ाहिर आहे मां सिंधी आहियां त मूंखे सिंधी ते ग्रिप आहे, पर मां इंग्लिश इन लाइ यूज़ कंदी आहियां त जीअं तव्हांखे डिफ़िकल्ट थी लॻे सिंधी, त तव्हांखे अगरि इंग्लिश ग्रामर पढ़ियल आहे या इंग्लिश में सम्झ में अची वञे का ॻाल्हि, त उहा अञा वधीक फ्रूटफुल थींदी। इन जे लाइ मां कोशिशि कयां थी त जेतिरी मुंहिंजी पंहिंजी ओन अंडरस्टैंडिंग आहे इंग्लिश में, त मां तव्हांखे थोरो इंग्लिश जो एग्ज़ाम्पल ॾियां त जीअं तव्हांखे सम्झ में अचे। ठीकु आहे। नंबर 1 आहे फ़ेल इंट्रोज़ेटिव वर्ब्स। जंहिंजा इंग्लिश ग्रामर पढ़ियल हूंदी उनखे ख़बर हूंदी त इंट्रोज़ेटिव वर्ब्स जेके हूंदा आहिनि उहो सिंधीअ में उनखे फ़ेल लाज़िम थो चइजे। अहिड़ा फ़ेल जेकी अहिड़ा कम ऐं ख़ुसूसियतूं ॾेखारनि जिन जो लाॻापो फ़ाइल सां हुजे ऐं उन्हनि जो असरु कंहिं ॿिए इस्म ते न थिए ऐं हिन में मफ़ऊल न हूंदो आहे। मफ़ऊल मतिलबु ऑब्जेक्ट। ठीकु आहे। फ़ेल जे हिन क़िस्म में ऑब्जेक्ट न हूंदो आहे ऐं इन जो असरु कंहिं ॿिए इस्म ते बि न थींदो आहे। मिसाल, हवा लॻे थी, छोकिर रोए थो। ठीकु आहे। उन खां पोइ आहे फ़ेल मुतअदी ट्रांज़ेटिव वर्ब्स। हाणे इंट्रोज़ेटिव ऐं ट्रांज़ेटिव इलाही हिक ॿिए सां मिलंदड़ जुलंदड़ आहिनि। डेफिनेशन्स बि इलाही मिलंदड़ जुलंदड़ आहिनि। इन लाइ पहिरीं ॿी डेफिनेशन खे असां पहिरीं कंपेयर कंदासीं त मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे अञा वधीक सम्झ में अची वेंदो। हाणे हिन में वरी छा आहे त ही अहिड़ा फ़ेल आहिनि जेके ॾेखारींदा त फ़ाइल को कमु कनि था ऐं उन जो कमु कंहिं ॿिए इस्म या ज़मीर ते थिए थो। मथी डेफिनेशन में हो त कंहिं इस्म ते नथो थिए, हिन में आहे त कंहिं इस्म या ज़मीर ते थिए थो ऐं हुन में मफ़ऊल मतिलबु ऑब्जेक्ट न हूंदो आहे, पर हिन में फ़ाइल मफ़ऊल ऐं फ़ेल चिटा ऐं वाज़िया हूंदा आहिनि। ठीकु आहे। इन जो मिसाल आहे मां रांदि खेॾां थी, मां रांदि खेॾां थी, बाबर रांदि खेॾे थो। ठीकु आहे। बाबर आहे सब्जेक्ट मतिलबु फ़ाइल, रांदि आहे ऑब्जेक्ट मतिलबु मफ़ऊल ऐं खेॾणु आहे फ़ेल याने वर्ब। हाणे उन खां पोइ फ़ेल जा इहे 3 क़िस्मनि मां 2 क़िस्म जेका हुया फ़ेल लाज़िम ऐं फ़ेल मुतअदी। फ़ेल मुतअदीअ जा वरी 3 क़िस्म आहिनि। हाणे फ़ेल मुतअदीअ जो जेको पहिरियों क़िस्म आहे उहो आहे फ़ेल मुतअदी मारूफ़। मारूफ़ लफ़्ज़ जी माना आहे ज़ाहिर या ॼातल। हाणे इंग्लिश में उनखे चवंदासीं एक्टिवाइज़। जेको माण्हू ज़ाहिर हुजे उनखे एक्टिव चइबो आहे, एक्टिवाइज़। ठीकु आहे। अहिड़ा फ़ेल जिन में फ़ाइल ऐं मफ़ऊल वाज़िया हूंदा आहिनि। हिना ख़त लिखे थी। ठीकु आहे। अहिड़ा केतिरा ई मिसाल थी सघनि था। रिदा किताब पढ़े थी, मुश्क मानी खाए थी। ठीकु आहे। त जिन में फ़ेल फ़ाइल मफ़ऊल हुजनि ऐं सभई एक्टिव हुजनि त उनखे फ़ेल मुतअदी मारूफ़ चइबो आहे। इन लाइ जो उनजी माना आहे ज़ाहिर या ॼातल। जीअं उनजो जेको ॿियो क़िस्म आहे फ़ेल मुतअदी मजहूल, त मजहूल लफ़्ज़ जी माना आहे अणॼातल ऐं मारूफ़ लफ़्ज़ जी माना आहे ज़ाहिर। त मारूफ़ जेको आहे उहो थींदो एक्टिवाइज़ ऐं जेको अणॼातल या लिकल आहे उहो थींदो पैसिवाइज़। त फ़ेल मुतअदी मजहूल आहे पैसिवाइज़। इन लाइ जो हिन फ़ेल में असुलु फ़ाइल लिकियल या गुम हूंदो आहे, हुन में ज़ाहिर हूंदो आहे, हिन में लिकियल हूंदो आहे ऐं मफ़ऊल फ़्री फ़ाइल जी जाइ वठंदो आहे। त अहिड़नि फ़ेलनि खे फ़ेल मुतअदी मजहूल चइबो आहे। अंबु खाइबो, कार हलाई वई। इन जो हिकिड़ो सुठो मिसाल जेको मां GST जो पेपर हल करायो हो, उन में फ़ेल मारूफ़ जो हिकिड़ो लफ़्ज़ हुयो, उनखे फ़ेल मुतअदी मजहूल में बदिलाइणो हुयो ऐं मां उहो उते बि तव्हांखे सिंधी थॉट्स चैनल जे तवसु सां मुंहिंजो क्लास हुयो, मां तव्हांखे डिटेल में ॿुधायो हुयो ऐं उते मां तव्हांखे एक्टिवाइज़ पैसिवाइज़ जा मिसाल ॾिना हुया। तव्हां
डिस्क्रिप्शन में बि शेयर कयो वञे थी ऐं हिते ड्यूरिंग क्लास में उन जी स्लाइड रखूं था त जीअं तव्हां उन क्लास ॾिसी सघो। उन खां पोइ आहे फ़ैल मुतहदी मारूफ़ बिल वास्त। ठीकु आहे, फ़ैल जे हिन क़िस्म में फ़ाइल पाण कमु न कंदो आहे पर ॿिए खां कमु कराईंदो आहे, पाण कमु न कंदो आहे पर ॿियनि खां कराईंदो आहे। ऐं अहिड़नि फ़ैलनि खे फ़ैल मुतहदी मारूफ़ बिल वास्त, ॿिए जे वास्ते कमु कराईंदड़। मिसाल, अहमद ज़फ़र खां ख़त लिखारायो, सिपाहीअ वॾेरे खां चोर पकड़ायो। ठीकु आहे, हाणे हीअ थोरो हिन में ॼण त ॿ क़िस्म जा, हाणे मां हिन में घणी डीप डाउन नथी कयां जो मे बी मां घणो डिटेल में वञा त तव्हां ई न सम्झी सघो। हिन में ॿ मफ़ऊल थी था वञनि, ॼण त फ़ाइल त अहमद ई आहे, हेठि में फ़ाइल जेको आहे उहो सब्जेक्ट जेको आहे उहो सिपाही आहे, पर हिते ॼण त जेको ख़त लिखाइणु, ख़त मफ़ऊल आहे ऑब्जेक्ट, ऐं हेठि पकड़ाइणु ऑब्जेक्ट आहे, पर ऑब्जेक्ट ज़फ़र ऐं वॾेरो बि थी वञनि था। इन लाइ जो कमु कराईंदड़ त अहमद या सिपाही हुयो, पर हुननि खां कराइणु मतिलबु हू ऑब्जेक्ट में अची विया न, हुननि खे बि कंहिं मक़सद तौरु इस्तेमालु कयो वियो। इन लाइ ॼण त हिन जुमिले में हू जेके डायरेक्ट इनडायरेक्ट वारा जा कुझु सेंटेंस हूंदा आहिनि उन सां रिज़ेम्बलिंग करे पियो। उन खां पोइ आहे फ़ैल अकर तर्क। अहिड़ा फ़ैल जिन में फ़ाइल बिल्कुलु बि न हूंदा आहिनि ऐं घणो करे हक़ीक़ी ऐं कुदरती या फितरती फ़ैल हूंदा आहिनि, जिन खे ट्रुथ्स बि चइबो आहे। ठीकु आहे, मिसाल साहु खणिजे थो, ख़ुशबू अचे थी। हाणे हिन में समटाइम मालो मानी खाॼे थी, अंबु खाधो वियो आहे, अच्छा साहु खणिजे थो, हाणे केरु थो खणे या किथां थो खणिजे उहो मतिलबु असांखे समटाइम मतिलबु मफ़ऊल में इंट्रस्ट न हूंदो आहे। ठीकु आहे, ओके आहे, मफ़ऊल न आहे त ख़ैरु आहे। त अहिड़ा जुमिला जेके असां इस्तेमालु कंदा आहियूं उनखे ऐं हक़ीक़त सां वाबस्ता हूंदा आहिनि त उनखे फ़ैल अकर तर्क चइबो आहे। अच्छा, हीअ हिकिड़ो आहे, इट्स आल्सो वेरी इम्पोर्टेंट्स दैट के फ़ैल माविन या फ़ैल मददगार, जंहिंखे हेल्पिंग वर्ब्स या ऑक्ज़िलरी वर्ब्स बि चइबा आहिनि, त अहिड़ा मददी फ़ैल जेकी हर क़िस्म जे फ़ैल जी मदद कनि ऐं उन जे ग़ैर मौजूदगीअ में जुमिला पंहिंजी ख़ुसूसियत विञाए वियनि। मिसाल उन जा आहिनि, आहे, हूंदा, हूंदियूं, थींदो वग़ैरह। मिसाल, मूं वटि कुझु किताब आहिनि। हाणे जेकॾहिं आहिनि न हुजे हा त जुमिलो इनकम्पलीट हुयो न, मूं वटि कुझु किताब आहे, छा मूं वटि कुझु किताब आहे, त मूं वटि कुझु किताब आहिनि, इहे हेल्पिंग वर्ब्स हूंदा आहिनि। तव्हां जंहिंजी इंग्लिश ग्रामर सुठे तरीक़े सां पढ़ियल हूंदी उहे मुंहिंजे ख़्याल में तमामु सुठे तरीक़े सां सम्झी विया हूंदा इहे हेल्पिंग वर्ब, न सिर्फ़ु हेल्पिंग वर्ब्स खे पर सॼे इन क्लास खे। सो जेकॾहिं सिंधी थॉट्स खे सब्सक्राइब न कयो आहे, सब्सक्राइब कयो, बेल आइकन जो बटन ज़रूरु दॿाईंदा त जीअं वक़्तु सर तव्हां असांजे नयनि क्लासिस खां जेका असांजी कोशिशि हूंदी त थोरो हाणे असां क्लासिस खे तकिड़ो कंटिन्यू कयूं त वक़्तु सर असांजे क्लासिस जे नोटिफिकेशन खां आगाह थी चुको। क्लास पसंदि आगाह थी सघो, क्लास पसंदि अचे त लाइक ज़रूरु कंदा ऐं कमेंट्स ज़रूरु कंदा, जेके असांजे लाइ हमेशह रहनुमाई जो सबबु हूंदा आहिनि त जीअं असां पंहिंजे क्लासिस खे तव्हांजे ज़रूरत जे मुताबिक़ वधीक मयारी ऐं असराइतो बणाए सघूं। थैंक यू सो मच फॉर योर सपोर्ट, थैंक यू सो मच फॉर वॉचिंग।